बिरासिटी में खबर ॾींदा हलूं त बिरासिटी जे ॻोठ जलबाणी में बरसात मुतासर में संदन घरनि जे नए सिर तइमीर लाइ चेक ॾिना विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे बिरासिटी मां अवामी न्यूज़ रिपोर्टर नदीम अली मंगी पंहिंजी रिपोर्ट में। बिरासिटी भरिसां ॻोठ जलबाणी में समाजी तंज़ीम पारां समाजी अॻवान हाजी ज़ुल्फ़कार जलबाणी जे सहकार सां जलबाणी ऐं भरपासे जे 30 खां मथे बरसात मुतासिर ख़ानदाननि जे ॾही पट पियल घरनि जी तइमीर लाइ फ़ी ख़ानदान 3 लाख रुपया मजमूई तौर ते 90 लाख रुपयनि जा चेक विराइण वारी तक़रीब थी गुज़री। तक़रीब में इलाक़े जे सियासी समाजी अॻवाननि ऐं फलाही तंज़ीम जे अॻवाननि मोहम्मद यासिन, डॉक्टर नूर अहमद जलबाणी, हाजी ज़ुल्फ़कार जलबाणी, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर अकरम राऊ, रईस अहमद खान चियाई समेत वॾे अंग में इलाक़े जे मुअज़्ज़िज़नि तोड़े बरसात मुतासिर ॻोठणनि शिरकत कई। इन सिलसिले में आयल मुतासिरनि तोड़े समाजी अॻवाननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उम्मा वेलफेयर वारनि जो थोड़ा लख थोड़ा जिन्हनि असांजो दर्द इहो महसूस कयो आहे ऐं अॼु हिते माशाल्लाह पंहिंजे घरनि जो सुकून सभु छॾे करे असां लाइ हिते पहुता आहिनि। ऐं हीअ जेके 90 लाख खां मथे माना हिकिड़ी रक़म थींदी, हिन खां पहिरें बि लखनि करोड़नि में ही माशाल्लाह कमु हली चुको आहे। अॻिते जी अगरि प्लानिंग जी ॻाल्हि करे तो हीअ जेको आफ़त आहे या परेशानी आहे इहा इनफ़रादी खां वधीक आहे। हिन में तव्हां असां सभिनी खे मिली करे हलणो पवंदो। जीअं हिन ऑर्गेनाइजेशन जो नालो आहे उम्मा वेलफेयर, तो हीअ उम्मत जी सोच आहे। असां सॼी उम्मत खे सॼी क़ौम खे मिली करे हलणो पवंदो। हिन आफ़त में बि ख़ैर लिकल आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे थ्रू डायरेक्टली हिते NGOs आयूं आहिनि, हुननि में चेज़वी आहे, हुन में हिदायत ट्रस्ट आहे, फ्रेंड्स कैफ़े कैनेडा वारा आहिनि, उम्मा वेलफेयर ट्रस्ट आहे, बैतुसलाम वारा आहिनि ऐं हुन जे अलावा कई ॿिया NAD यूनिवर्सिटी जा, ABB जा, सिमेंस जा, सेंट माइकल्स जा हुननि जा दोस्त आहिनि। तो इहे तो सभु असांखे ख़बर आहे कि जेके हिते वर्क कनि था। हुन जे अलावा अगरि हिडन में को NGOs हुजनि, बाक़ी रही ॻाल्हि कि ज़रूरत केतिरी आहे तो इते शुरू जे टाइम ते तो काफ़ी वधीक तबाही थी। हिकिड़े ॻोठ में अगरि तव्हां कुझु पहाड़नि में वञो तो 80% घर उते किरी पिया। सिंगल हिते अगरि 28 विलेज आहिनि तो हिकिड़े विलेज में 134 खां मथे घर किरियल आहिनि। हींअर अगरि ॻाल्हि करी वञे तो पाणी तो चलो काफ़ी हद ताईं रिसीड थी वियो आहे, बट द थिंग इज़ कि रिकंस्ट्रक्शन जेका आहे उहा अञा ताईं एतिरी वॾी पैमाने ते शुरू न थी आहे। छो जो शुरू में राशन टेंट हिननि ते ज़ोर हो, हाणे वॾी रक़म अचे थी 3-3 लाख जी, जंहिंसां माण्हू वापसि सां पंहिंजे घर खे ठाहे सघे थो। असांजी अॻिते जी प्लानिंग ऐं इहा रिक्वेस्ट हूंदी कि जीअं ज़कात जो टाइम अचे थो या अगरि हुकूमत जी पंहिंजी जेका रक़म आहे हुन खे फ़ौरन रिलीज़ कयो वञे, छो जो गर्मी बि तमामु घणी अचण वारी आहे, तो हू पंहिंजे घरनि खे वापसि ठाही सघनि। तो हुकूमत सां इहा रिक्वेस्ट आहे हींअर कम लाइ पैसे के फंड्स खे रिलीज़ कयो वञे जल्द में। जसा उम्मा वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जेका आहे, जिन असांजे ज़िले मां ऐं स्पेशली हिन टेरिटरी मां जेके माण्हू सिलेक्ट कया, इन्हनि जी का ग़रीब माण्हूअ जे लाइ इहो 3 लाख जो अमाउंट बि साईं जा सफिशेंट अमाउंट आहे, जंहिंमां हू पंहिंजो अजो जेको आहे सो उन मां उहो ठाहे जेको आहे सो सघनि था जेको आहे सो। ऐं अहिड़ो अमल मां त ईअं चाहींदुमि त ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे इहा बि ख़बर हुजे त हाणे जेका गवर्नमेंट जो जेको सर्वे हुयो उन्हनि जी बि लिस्ट सॼी जेका आहे सा डिस्ट्रिक्ट जेका एडमिनिस्ट्रेशन असांजी आहे उन्हनि वटि अची वई आहे। पहिरीं किस्त उन जी 75,000 रुपया पर हाउस होल्ड खे उहा बि मिलणु इंशाल्लाह शुरू थी वेंदी। पर जेको बि जंहिं बि लेवल ते जंहिंजी जेका कैपेसिटी आहे, हिननि माण्हुनि जी जेका बि मदद थी सघे, सची पुछो त आहे घटि, पर पोइ बि जेतिरी थिए बहितर जेको आहे सो चइबो आहे। इहो सारा जोॻो अमल आहे। शुक्रगुज़ार ऐं उम्मा वेलफेयर ट्रस्ट जा जेके हिते अची करे असांजे इलाइक़े जे अंदरि ग़रीब अवाम जो दर्द खे महसूसु कंदे उन्हनि जे किरल जिन जा घर किरिया पिया हुया, पट थी विया हुया, जेके हिन वक़्तु वीचारा शापर में ऐं टेंट जे अंदरि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुया, उन्हनि माण्हुनि जे दर्द खे महसूसु कंदे उन्हनि जे लाइ ई चेक खणी आया आहिनि ऐं उन्हनि खे घर ठाराए ॾिया आहिनि। ऐं यकीन ॼाणो त हिकिड़े माण्हू वटि छित न आहे, उन्हनि खे छित मिली वञे, इहा अल्लाह ताला जी तरफ़ अल्लाह ताला जी हिकिड़ी वॾी इबादत आहे ख़ैर ख़ैरात करण खां। ऐं असांजे इलाइक़े जे अंदरि रईस हाजी नूर मोहम्मद जलबाणी साहिबु ऐं उन जा फ़र्ज़ंद अर्जुमंद हाजी ज़ुल्फ़कार जलबाणी साहिबु ॾींहं राति, छो त असां हिन ॻाल्हि जा विटनेस आहियूं, असीं साईं वारनि सां गॾु हूंदा आहियूं इन कम में, ॾींहं राति उन्हनि पंहिंजे ग़रीब अवाम जे लाइ, पंहिंजे इलाइक़े वारनि जे लाइ पाण पतोड़ियो आहे। ऐं पहिरें ॾींहं खां वठी करे अॼु ताईं हू इन ॻाल्हि में ख़ामोश न वेठा आहिनि। अॼु ताईं जेको आहे जेसीं ताईं इन ॻाल्हि खे दर्द खे महसूसु कनि पिया, जेसीं ताईं असां पंहिंजे अवाम खे, जेसीं ताईं असां पंहिंजे क़ौम जे मारूड़नि खे कंहिं का छित ॾेई सघूं, उनखे आराम सां जेको आहे विहारे सघूं, तेसि ताईं कोशिशि रहनि था। इहो बहितरीनु अल्लाह ताला वटि हिकिड़ो वॾो मक़बूल अमल आहे। इहो उम्मा वेलफेयर ट्रस्ट पाकिस्तान एक आलमी रिफाई फलाही इदारा है और अब तक
28 से ज़ायद ममालिक में 32,000 शोबाजात के अंदर इस इंसानियत उम्मत मुस्लिमा की खिदमत बिला रंग व नस्ल तफरीक किए बग़ैर कर रहा है। अल्हम्दुलिल्लाह जब से पाकिस्तान वतन अज़ीज़ के अंदर फ़लट की सूरत हाल हुई है तो पहले दिन से मैदान अमल के अंदर मौजूद है, ग्राउंड में मौजूद है और मुतासरीन सैलाब की दादरसी कर रहा है, उनके शाना बशाना खड़ा है। शुरू में हमने पके पकाए खानों की तकसीम का सिलसिला शुरू किया, मुकम्मल आला और मायारी खाना दिया मुकम्मल नस्ब व ज़ब्त के साथ। उसके बाद फिर फूड्स की तकसीम का सिलसिला अमल में लाया गया, विंटर किट्स की तकसीम का सिलसिला अमल में लाया गया, हाइजीन किट्स की तकसीम का सिलसिला अमल में लाया गया। विंटर प्रोग्राम के तहत अल्हम्दुलिल्लाह हज़ारों ख़ानदानों में फ़ी कच 15,000 रुपये के चेक तकसीम किए गए। फिर उसके बाद उम्मा आबादकारी प्रोग्राम के तहत अब तक मुल्क भर के अंदर बिलखुसूस सिंध और बलूचिस्तान में अब तक 1500 से ज़्यादा ख़ानदानों में फ़ी कच 3 लाख रुपए की रकम तकसीम कर चुके हैं। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के फजल करम से ये खिदमत का सिलसिला जारी और सारी है। और जलबानी में अल्हम्दुलिल्लाह आज ही की इस पुरवकार तकरीब के अंदर 30 से ज़ायद ख़ानदानों में हमने 3 लाख रुपए फ़ी कच तकसीम किया और वो जिनके घर मुकम्मल तौर पर मुनहदिम हो चुके थे और उम्मीद है कि इससे इंशाअल्लाह वो अपने पैरों पर खड़े होंगे और जो अमली ज़िंदगी के अंदर उनके लिए आसानियाँ होगी। जितना हमसे हो सकता है अल्लाह के फजल करम से आप हज़रात की दुआओं से हम कर रहे हैं। साईं जेको ज़ुल्फ़कार साहब हाजी कम कया आहिनि तमामु बहितर कया आहिनि, असांजे ॻोठनि जे लाइ ग़रीबनि जे लाइ उन्हनि जे लाइ तमामु हमदर्दी कई आहे न ऐं तमामु लाइक़ु माण्हू आहे। हिननि जो वधीक इहो चवणो हुयो त अञा बि इलाइक़े में सवन जी तादाद में अहिड़ा मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि जेके कंहिं मसीहा जे इंतज़ार में आहिनि। हिननि सरहदी वारनि खे अपील कंदे चयो त ग़रीब बरसात मुतासिरनि जी मदद लाइ अॻिते अचनि जीअं हू बि बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन ताहा मंगी सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV, भेरिया सिटी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां हीउ हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।